ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 28/11/2025। अॼु मिठा मिठा बाप दर चवनि था, मीठे मीठे ॿार, ये भुल भुलैया जो खेल आहे। तव्हां घड़ी घड़ी बाप खे भुलिजी वेंदा आहियो। निश्चय बुद्धि ठहो त हिन खेल में फसंदव न। प्रश्न: क़यामत जे समय खे ॾिसंदे हुए तव्हां ॿारनि जो कर्तव्य छा आहे? उत्तर: तव्हांजो कर्तव्य आहे पंहिंजी पढ़ाई में सुठी रीति लॻी वञणु, ॿियनि ॻाल्हियुनि में न वञिणो आहे। बाप तव्हांखे नैननि ते विहारे करे, गले जो हार ठाहे करे नैननि ते विहारे करे, गले जो हार ठाहे करे साथ मथे वठी हलंदा। बाक़ी त सभिनि खे पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब चुकतो करे वञिणो ई आहे। बाबा आया आहिनि सभिनि खे साथ घर वठी वञण लाइ। बाबा असांखे पंहिंजे नैननि ते विहारे करे, गले जो हार ठाहे करे वठी हलंदा। बाक़ी सभिनि खे हिसाब किताब चुकतो कराए मथे त वठी हलणो ई आहे। गीता दूर देश जो रहण वारो। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। भारत ख़ासि दुनिया आम सभु विश्व में शांति चाहींदा आहिनि। हाणे इहे त सम्झणो खपे ज़रूरु विश्व जो मालिक ही विश्व में शांति स्थापना कंदा आहिनि। गॉड फादर खे ही पुकारणो खपे कि अची करे विश्व में शांति फैलायूं। कंहिंखे पुकारे उहा बि वीचारनि खे पतो न आहे। सॼे विश्व जी ॻाल्हि आहे न, सॼे विश्व में शांति चाहींदा आहिनि। हाणे शांति जो धाम त अलॻि आहे, जिते बाप ऐं तव्हां आत्मा रहंदा आहियो। इहा बि बेहद जो बाप ई सम्झाईंदा आहिनि। हाणे हिन दुनिया में त ढेर जा ढेर मनुष्य आहिनि, अनेक धर्म आहिनि। चईंदा आहिनि हिकु धर्म थी वञे त शांति थी वञे। सभु धर्म मिली करे हिकु त न थी सघंदा आहिनि। त्रिमूर्ति जी महिमा बि आहे। त्रिमूर्ति जो चित्र ॾाढा रखंदा आहिनि। इहे बि ॼाणंदा आहिनि ब्रह्मा द्वारा स्थापना कंहिंजी सिर्फ़ु शांति जी थोरी थींदी, शांति ऐं सुख जी स्थापना थींदी। हिन भारत में ई 5000 वर्ष पहिरियों सभु जॾहिं हिननि जो राज्य हुयो त बाक़ी सभु जीव आत्मायूं जीव खे छॾे पंहिंजे घर वियूं हुयूं। हाणे चाहींदा आहिनि हिकु धर्म, हिकु राज्य, हिकु भाषा आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा सुख शांति संपत्ति जी स्थापना करनि था। हिकु राज्य बि ज़रूरु हिते ई हूंदो न। हिकु राज्य जी स्थापना थिए थी, इहा कोई नई ॻाल्हि न आहे। अनेक बार हिकु राज्य स्थापना थियो आहे। पोइ अनेक धर्मनि जी वृद्धि थींदे थींदे ॼाण वॾो थी वेंदो। पोइ बाबा खे अचिणो पवंदो। आत्मा ई ॿुधंदी पढ़ंदी आहे। आत्मा में ई संस्कार आहिनि। असां आत्मा भिन्न भिन्न शरीर धारण कंदा आहियूं। ॿारनि खे हिन निश्चय बुद्धि थियण में बि वॾी महिनत लॻंदी आहे। चईंदा आहिनि बाबा घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियूं। बाप सम्झाईंदा आहिनि इहे खेल भूल भुलैया जो आहे। हिन में तव्हां जीअं फसी विया आहियो, पतो न असां पंहिंजे घर अथवा राजधानी में कीअं वेंदासीं। हाणे बाबा सम्झायो आहे। अॻियां कुझु ॼाणंदा हुयो। आत्मा केतिरी पत्थर बुद्धि ठही हुई आहे। पत्थर बुद्धि पारस बुद्धि जो भारत में ई गायन आहे। पत्थर बुद्धि राजायूं, पारस बुद्धि राजायूं हिते ई आहिनि। पारसनाथ जो मंदिर बि आहे न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मायूं किथां खां आयूं आहियूं पाठ ॿुधाइण। अॻियां त कुझु बि न ॼाणंदा हुआसीं। इन्हनि खे चइबो आहे कांटनि जो जंगल। हिकु सॼी दुनिया कांटनि जो जंगल आहे। फूलनि जे बग़ीचनि में आग लॻी वेंदी। हिकु हीअ बि जंगल आहे। बाबा चवनि था हीअ सॼी दुनिया कांटनि जो जंगल आहे। फूलनि जे बग़ीचे खे आग लॻी आहे। अहिड़ो कॾहिं ॿुधियो न हूंदो। हमेशह जंगल में आग लॻंदी आहे। हीअ बि जंगल आहे न, हिन खे आग लॻणी ज़रूरु आहे। बंबोर खे आग लॻणी आहे। हिन सॼी दुनिया खे बि बंबोर चइबो आहे न। हाणे तव्हां ॿारनि बाप खे ॼाणे वरितो आहे। सम्मुख वेठा आहियो न, जो ॻाईंदा हुया तव्हां सां गॾु विहूं खाऊं, उहो सभु कुझु थिए थो, है न। जो भक्ति मार्ग में चईंदा हुआसीं उहो सभु कुझु थिए थो। भॻवान वाच्य त ज़रूरु पढ़ंदव न। भॻवान वाच्य ॿारनि प्रति ई थींदो न। तव्हां ॼाणंदा आहियो भॻवानु पढ़ाईंदा आहिनि।
भगवान केरा निराकार शिव खे ई चईंदासीं न। भगवान शिव जी बि पूजा हिते ई थींदी आहे। सतयुग में पूजा आदि न थींदी, यादि बि न कंदा। भक्तनि खे सतयुग जी राजधानी जो फल मिलंदो आहे। तव्हां सम्झंदा आहियो असां सभिनि जास्ती भक्ति कई आहे, इन करे असां ई पहिरियों बाप वटि आया आहियूं, पोइ असां ई राजधानी में ईंदासीं। त ॿारनि खे पूरो पुरुषार्थ करिणो खपे, नई दुनिया में ऊच पद पाइणो। ॿारनि जी दिलि थींदी आहे असां जल्दी नए घर में वञूं। शुरू में ई नयो घर हूंदो, पोइ पुराणो थी वेंदो। घर में ॿारनि जी वृद्धि थींदी आहे, पुत्र पोत्रा परपुत्रा, उहो त पुराणो घर में ईंदा न। चईंदा असांजे दादे परदादे जो इहे मकान आहे। पुठियां अचण वारा बि ॾाढा हूंदा। जेतिरो जोर सां पुरुषार्थ कंदा त पहिरियों नए घर में ईंदा। पुरुषार्थ जी युक्तियूं बाबा ॾाढी सहज ॿुधाईंदा आहिनि। भक्ति में बि पुरुषार्थ कंदा आहिनि। ॾाढी भक्ति करण वारनि जो नाम बालो थींदो आहे। कई भक्तनि जी स्टैम्प बि निकिरंदी आहे। ज्ञान जी माला जो त कंहिंखे पतो ई न आहे। पहिरियों ज्ञान पोइ भक्ति, इहे त ॿारनि जी बुद्धि में आहे। अधु समय ज्ञान सतयुग त्रेता, हाणे त ॿार नॉलेजफुल ठहींदा आहियूं। टीचर सदैव नॉलेज वारा हूंदा आहिनि। स्टूडेंट में नंबरवार मार्क्स ठाहींदा आहिनि। इहे बेहद जो टीचर आहे, तव्हां आहियो बेहद जा स्टूडेंट त नंबरवार ई पास थींदा न। जीअं कल्प पहिरियों थिया हुया, बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां ही 84 जन्म वरिता। 84 जन्मनि में 84 टीचर हूंदा आहिनि। पुनर्जन्म त ज़रूरु वठिणो ई आहे। पहिरियों ज़रूरु सतो प्रधान दुनिया हूंदी, पोइ पुराणी तमो प्रधान दुनिया हूंदी आहे। मनुष्य बि तमो प्रधान हूंदा आहिनि। झाड़ बि पहिरियों नयो सतो प्रधान हूंदो आहे। नया पत्ता ॾाढा सुठा सुठा हूंदा आहिनि। इहे त बेहद जो झाड़ आहे। ढेर धर्म आहिनि। तव्हांजी बुद्धि हाणे बेहद तरफ़ वेंदी आहे। केतिरो वॾो झाड़ आहे। पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म ई हूंदो, पोइ वैराइटी धर्म ईंदा वेंदा। तव्हां ही 84 वैराइटी जन्म वरिता आहिनि। पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म हूंदो, पोइ वैराइटी धर्म ईंदा। तव्हां ही 84 वैराइटी जन्म वरिता आहिनि। असां ई वरिता आहिनि, है न। हर धर्म में बि बाबा चईंदा आहिनि चारों युग में ईंदव त अलॻि अलॻि 84 वैराइटी जन्म तव्हां ही वरिता आहिनि। बाबा चवनि था उहो बि अविनाशी। तव्हां ॼाणंदा आहियो कल्प 84 जा चक्कर असां फिरंदा ई रहंदा आहियूं। 84 जे चक्कर में असां ई ईंदा आहियूं। 84 लख जन्म कोई मनुष्य जी आत्मा न वठंदी आहे। उहो त वैराइटी जानवर आदि ढेर आहिनि, उन्हनि जी कोई गिनती बि न करे सघंदा आहिनि। मनुष्य जी आत्मा 84 जन्म वठंदी आहे। इहे त पाठ वॼाईंदे हिकदमि जीअं टायर्ड थी वेंदा आहिनि, दुखी थी वेंदा आहिनि। सीढ़ी उतरदे तमो प्रधान थी वेंदा आहिनि। बाबा अची करे सतो प्रधान ठाहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां तमो प्रधान शरीर तमो प्रधान दुनिया में आयो आहे। हाणे सॼी दुनिया तमो प्रधान आहे। दुनिया त हीअं मनुष्य त हीअं चई ॾींदा आहिनि सॼे विश्व में शांती कीअं हुजे। सम्झंदा न आहिनि कि विश्व में शांती कॾहिं हुई। बाबा चईंदा आहिनि तव्हांजे घर में त चित्र रखियल आहिनि न। इन्हनि जो राज्य हुयो त सॼे विश्व में शांती हुई। उन्हनि खे स्वर्ग चईंदासीं। नई दुनिया खे हेवन गोल्डन एज चइबो आहे न। हाणे इहा पुराणी दुनिया बदिलणी आहे, उहा राजधानी स्थापना थिए थी। विश्व में राज्य त इन्हनि जो ई हुयो। लक्ष्मी नारायण जे मंदिर में ॾाढा मनुष्य वेंदा आहिनि। इहे थोरी कंहिंजी बुद्धि में आहे कि इहे ई भारत जा मालिक हुआ। इन्हनि जे राज्य में ज़रूरु सुख शांती हुई। 5000 वर्ष जी त ॻाल्हि आहे जॾहिं इन्हनि जो राज्य हुयो। अधु कलाक खां पोइ पुराणो थींदो आहे। हिन करे
धंधे में स्वास्तिक रखंदा आहिनि चौपड़ा। उनजो अर्थ इहो आहे, उहो त गणेश चई ॾींदा आहिनि। गणेश खे पोइ विघ्न विनाशक देवता सम्झंदा आहिनि। स्वास्तिक में पूरा 4 भाग हूंदा आहिनि। इहे सभु भक्ति मार्ग आहे। हाणे दीपावली मल्हाईंदा आहिनि। वास्तव में सची दीपावली जी यात्रा ई आहे दिवाली। जॾहिं जोत जगंदी आहे न, जंहिंमें आत्मा जी जोत 21 जनमनि जे लाइ जगी वेंदी आहे। ॾाढी कमाई बि थींदी आहे। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशि रहणो खपे, ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। हाणे तव्हांजो नयो खातो शुरू थो थिए, नई दुनिया जे लाइ 21 जनमनि जे लाइ खातो हाणे जमा करिणो। हाणे बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, पंहिंजे खे आत्मा सम्झ ॿुधंदव त ख़ुशी बि रहंदी। बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। भॻवान वाच्य बि आहे न, भॻवान त हिकु ई हूंदो। ज़रूरु उहो अची करे शरीर वठंदा हूंदा न, तॾहिं ई भॻवान वाच्य चईंदासीं। इहे बि कंहिंखे पतो न आहे, तॾहिं नेति कंदा रहंदा आहिनि। चईंदा बि आहिनि उहो परमपिता परमात्मा आहे, पोइ चई ॾींदा आहिनि असां न ॼाणंदा आहियूं। चईंदा बि आहिनि शिव बाबा, ब्रह्मा खे बि बाबा चईंदा आहिनि, विष्णु खे कॾहिं बाबा न चईंदा। प्रजापिता त बाबा ठहियो न। तव्हां आहियो BK, प्रजापिता न हुजण सां सम्झंदा न आहिनि। एतिरा ढेर BK त ज़रूरु प्रजापिता ई हूंदो न। हिन करे प्रजापिता अक्षर ज़रूरु विझो त सम्झंदा प्रजापिता त असांजो बाप ठहियो है न। प्रजापिता अक्षर ज़रूरु विझो त प्रजापिता से त असांजो बाप ठहियो। नई सृष्टि ज़रूरु प्रजापिता द्वारा ई रचबी आहे। असां आत्मा जो भाउ आहियूं, पोइ शरीर धारण करे भाउ भेण थी वेंदा आहियूं। बाप जा ॿार त अविनाशी आहिनि, पोइ साकार में भाउ भेण खपनि त नाम प्रजापिता ब्रह्मा आहे। परंतु ब्रह्मा खे कोई असां यादि न कंदा आहियूं। यादि लौकिक खे कंदा आहिनि या पालौकिक खे। प्रजापिता ब्रह्मा खे कोई यादि ई न कंदो आहे। दुख में बाप खे सिमरन कंदा आहिनि, ब्रह्मा खे न। चईंदा आहिनि हे भॻवान, हे ब्रह्मा न चईंदा आहिनि। सुख में त कंहिंखे बि यादि न कंदा आहिनि। हुते सुखी सुख आहे, इहे बि कंहिंखे पतो न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो निसमय असांजा 3 बाप आहिनि। भक्ति मार्ग में लौकिक पालौकिक बाप खे यादि कंदा आहिनि। सत्युग में सिर्फ़ु लौकिक, संगम ते 3 हूंदा आहिनि। लौकिक बि आहे, परंतु ॼाणंदा आहिनि उहो हद जो बाप आहे, हुन सां हद जो वरसो मिलंदो आहे। हाणे असांखे बेहद जो बाप मिलियो, जंहिंसां बेहद जो वरसो मिलंदो आहे। इहा सम्झ जी ॻाल्हि आहे। हाणे बेहद जे बाप आया आहिनि ब्रह्मा जे तन में। असां ॿारनि खे बेहद जो सुख ॾियणु उन्हनि जो ठहिण सां असां बेहद जो वरसो पाईंदा आहियूं। इहे जीअं ॾाॾे जो वरसो मिलंदो आहे ब्रह्मा द्वारा। उहो चईंदा आहिनि वरसो त मां तव्हांखे ॾींदो आहे, पढ़ाईंदो त मां आहियां न, ज्ञान त मूं वटि आहे। बाक़ी न मनुष्यनि में ज्ञान आहे न देवताउनि में, ज्ञान आहे ई मूं में, जो मां तव्हां ॿारनि खे ॾींदो आहे। इहा आहे रूहानी ज्ञान। तव्हां ॼाणंदा आहियो रूहानी बाप द्वारा असांखे इहो पद मिलंदो आहे। ईअं वीचार सागर मंथन करिणो खपे। गायना मन जीते जगत जीत, मन सां हारे हार। वास्तव में चइबो आहे माया जीते जगत जीत। श्री मन ते त जीते न सघंदा आहियूं। मनुष्य चईंदा आहिनि मन जी शांती कीअं हुजे। बाप चईंदा आहिनि आत्मा चईंदी कि मन जी शांती खपे। बाप चईंदा आहिनि आत्मा कीअं चईंदी कि मन जी शांती खपे। आत्मा त आहे ई शांती धाम में रहण वारी। आत्मा जॾहिं शरीर में ईंदी आहे तॾहिं कार्य करणु लॻी वेंदी आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां हाणे स्वधर्म में टिको, पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा जो स्वधर्म आहे शांती। बाक़ी शांती किथां खां ढूंढंदा। हिन ते रानी जो बि दृष्टांत आहे हार जो। सन्यासी दृष्टांत ॾींदा आहिनि,
पोइ ख़ुदि जंगल में वञी करे शांती ढूंढंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि की तव्हां आत्मा जो स्वदर में शांती आहे, शांतीधाम तव्हांजो घर आहे। जाते खां तव्हां हिते पाठ वॼाइण ईंदा आहियो। शरीर में पोइ कर्म करिणो पवंदो आहे। शरीर सां अलॻि थियण सां सन्नाटो थी वेंदो आहे। आत्मा में आत्मा वञी करे ॿियो शरीर वरितईं, पोइ चिंता छो करणी खपे, वापसि थोरी ईंदी, परंतु मोह सताईंदो आहे। हुते तव्हांखे मोह न सताईंदो। हुते 5 विकार हूंदा न आहिनि। रावण राज्य ई न आहे, उहा आहे राम राज्य। हमेशह रावण राज्य हुजे त पोइ मनुष्य ई थकी वञनि दुख जे कारण, कॾहिं सुख ॾिसी न सघनि। हाणे तव्हांखे आस्तिक ठहिया आहियो ऐं त्रिकालदर्शी बि आहियो। मनुष्य बाप खे न ॼाणंदा आहिनि, इन करे नास्तिक चई वेंदा आहिनि। हुननि खे नास्तिक चईंदासीं, बाप खे न ॼाणण नास्तिक। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो शास्त्र आदि जो पास्ट थी चुकिया आहिनि। इहे सभु भक्ति मार्ग आहे। हाणे तव्हां आहियो ज्ञान मार्ग में। बाप तव्हां ॿारनि खे केतिरो प्यार सां नैननि ते विहारे करे वठी वेंदा, गले जो हार ठाही सभिनि खे बाबा वठी वेंदा। पुकारदा बि सभु आहिनि। जो कामचिता ते वेही कारा थी विया आहिनि, इन्हनि खे ज्ञानचिता ते विहारिबो, हिसाब किताब चुकतो कराए वापसि वठी हलंदा बाबा। हाणे तव्हांजो कमु आहे पढ़ण सां, ॿियो ॻाल्हियुनि में छो वञिणो आहे, कीअं मरदा, छा थींदो, इन ॻाल्हियुनि में असां छो वञूं। इहे त क़यामत जो समय आहे। सभु हिसाब किताब चुकतो करे वापसि हली वेंदासीं। इहे त क़यामत जो समय आहे। सभु हिसाब किताब चुकतो करे सभु वापसि हली वेंदा। इहे बेहद जे ड्रामा जो राज़ तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे, ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि असां बाबा वटि कल्प ईंदा आहियूं, बेहद जो वरसो वठणु। त इहो बेहद ड्रामा जो राज बाबा असांखे ॿुधाईंदा आहिनि, असांजी बुद्धि में आहे। असां जीव जी आत्मायूं आहियूं। बाबा बि देह में अची करे प्रवेश कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां साधारण तन में ईंदो आहे। इन्हनि खे बि वेही सम्झाईंदो आहे की तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। ॿियो कोई ईअं चई न सघे की ॿार देही अभिमानी ठहो, बाप खे यादि करो, ॿियो कोई चई न सघे। बाबा उन ॾींहुं चई न, भले कॉपी बि करनि त बि उहा सम्झाइण में न ईंदा। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, यादि जी यात्रा में रही करे सची सची दीपावली रोज़ु मल्हाइणी आहे। पंहिंजो नयो खातो 21 जन्मनि जे लाइ जमा करिणो। ड्रामा जे राज खे बुद्धि में रखी पढ़ाई जे सवाइ ॿियो कंहिं ॻाल्हि में न वञिणो आहे। सभु हिसाब किताब चुकतो करिणो आहे, है न, कोई बि हिसाब किताब न रहे। वरदाना रूहानियत जी स्थिति द्वारा व्यर्थ खातनि जो स्टॉक ख़तमु करण वारा ख़ुशी जे खज़ाननि सां संपन्न ठहो। रूहानियत जी स्थिति द्वारा व्यर्थ जो खातो समाप्त करो, न त 1-2 जे अवगुण जो वर्णन कंदे बीमारी जा जर्म्स वायुमंडल में फैलाईंदा रहंदा। इन सां वातावरण पावरफुल न ठहींदो आहे। तव्हां वटि अनेक भाव सां अनेक आत्मायूं ईंदियूं, लेकिन तव्हांजी तरफ़ सां शुभ भावना जी ॻाल्हियूं ई निकिरनि। असांखे सदा यादि रहे की सभिनि जो ई कल्याण थिए। ये तॾहिं थींदो जॾहिं स्वयं वटि ख़ुशी जी ॻाल्हि जो स्टॉक जमा थींदो। यदि दिलि में कंहिंजे प्रति कोई व्यर्थ ॻाल्हि हूंदी त जिते ॻाल्हियूं आहिनि हुते पाप न, हुते छा थींदो आहे, पाप थी वेंदो आहे। स्लोगन आहे, स्मृति जो स्विच ऑन थिए त मूड ऑफ न थी सघंदो आहे।
स्मृति जो स्मृति छा कि मां आत्मा आहियां, बाबा जी संतान आहियां, इहे स्विच ऑन रहे त मूड ऑफ न थी सघंदो। अव्यक्त इशारो, जेतिरो बिज़ी आहियो ओतिरो ई उन्हनि जे विच में अभ्यास करणु ज़रूरी आहे, अशरीरीपन जो। पोइ सेवा में जो कॾहिं कॾहिं थकावट थींदी आहे, कॾहिं कॾहिं कुझु आपस में हलचल थींदी आहे, उहा न थींदी। हिकु सेकेंड में न्यारो थियण जो अभ्यास हूंदो त कोई बि ॻाल्हि थी हिकु सेकेंड में पंहिंजे अभ्यास सां इन ॻाल्हियुनि सां दूरि थी वेंदो। सोचियो थियो, इहे युद्ध न करणी आहे, हिन में युद्ध न करणी आहे, सोचियो थियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।